पंजाब वेझो कैदियुनि खे खणी वेंदड़ पुलिस पार्टी मथां हमले में 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया। सईदपुर वेझो अदालत में पेशी बाद कैदी गुलाम हुसैन उर्फ बाबू ऐं रमू मल्हाह पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाए खान हथियार खसे वरिता। कैदियुनि ॿिनि एहलकारनि मोहम्मद अज़ीम बुगियो ऐं मोहम्मद उस्मान जाखुर ते फायर करे खेनि सख़्त ज़ख़्मी करण बाद रोड ते फिटो करे विया। कैदी पुलिस वैन में हिकु एहलकार अहमद अली अबड़ो खे पाण सां गॾु खणी फरार थी विया। कैदियुनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल एहलकारनि खे कराची मुंतक़िल कयो वियो आहे। ॾहाके में मेघवाल बिरादरी पारां नौजवान खे खंभण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। तीरथ कुमार ठाकुर दीपचंद ऐं ॿियनि चयो त तारिक शर बासित पठान ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी नौजवान प्रदीप कुमार खे ज़बरदस्ती खंभण जी कोशिश कई। उन्हनि ॿुधायो त जवाबदारनि कुझु महीना अॻु बि नौजवान खे खंभण जी कोशिश कई हुई, जंहिंजो केस पिणु दाख़िल आहे। मेघवाल बिरादरी चयो त जवाबदारनि जी धमकियुनि सबबि हू ॾियारी जो त्योहार पिणु न मल्हाए सघिया। अॻवाननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk